हिकिड़ो बादशाह वा उन ऐलान कयो, तवजो आहे, अलाए बुख लगी अथव त पोइ हथ कढो, हे कुंड पासे में नंगर हलायो त नथो न, हा थोरो ब्रेक ॾिजो, बस दुआ खां पोइ नंगर हलंदो, तवजो आहे। ओ मुंहिंजे महबूब जा परवाना, उन बादशाह ऐलान कयो, आहे कोई तव्हां मां जेको मूंखे ख्वाजा खिज़र सां मुलाक़ात कराए, मां हुनखे ₹1,00,000 इनाम ॾींदुमि। घणो? ये ऐलान घिटनि में हलनि पिया। हिकु घर वारीअ पंहिंजे मुड़ुस खे चयो, ॾे ख़बर, ये ₹1,00,000 जो ऐलान हले तो ॿुधे थो? जे ₹1,00,000 ते त तुंहिंजो आवाज़ जल्दी पई ॿुधे, पर अॻिते बि त ॿुध न, इहो ₹1,00,000 मिले छाजो थो? जेको ख्वाजा खिज़र जो दीदार कराईंदो उनखे ₹1,00,000, जेको पोइ कूड़ हणंदो त वरी उनखे ओड़ी सज़ा मिलंदी। घर वारी चयोसि हिम्मत कर, हो बि वीचारो को कुठल हो। तव्हांजी ॻाल्हि नथो कयां, ॾाढा त चओ, पंहिंजी ॻाल्हि नथो कयां, ॾाढा तलड़ करे सुभाणे अल्लाह चओ। हुन घर वारी अचे त हाणे महिरबानी कर, वञ बादशाह खां ₹1,00,000 वठी आ, जे ख्वाजा खिज़र जो दीदार न थियो त पोइ सज़ा ॾींदो। चए पोइ 8 ॾींहंनि जो टाइम ॾेई अचे त पोइ अलाह मालिक हाली त 8 ॾींहं त सुखिया त गुज़ारियूं। बादशाह ॾे आयो, बादशाह ख्वाजा खिज़र जो मां दीदार कराईंदो, मां ₹1,00,000 मूंखे ॾे, जेकॾहिं दीदार न थियो पोइ जेकी वणई सां सज़ा ॾिजां। ओ बादशाह 8 ॾींहंनि जी मोहलत अथई, ॾींहं राति जागणो पवंदी। हिन जो बादशाह उहे जागंदो कोन, मूं ते ॾोह बि कोन ईंदो। ₹1,00,000 वठी हलियो वियो। बादशाह 8 ई रातियूं जागियो, अखियूं ॻाढ़ियूं लाल थी वयूं, ख्वाजा खिज़र जो दीदार न थियो। बादशाह जो ॾेरे न ठग खे वठी अचो। वठी आया, जॾहिं मां बादशाह सां बि ठगी, ऐलान कयो त हिनखे अॼु बादशाही तख़्तनि तां हिनखे सज़ा मिलंदी। लखनि माण्हुनि जा मजमा गॾु कया विया, हिनखे बीहारियो वियो। वज़ीर बादशाह ॿ हेॾां विहारिया, ॿ सॼे पासे ॿ खॿे पासे। हाणे मशवरो पियो हले त हिन लखनि माण्हुनि जे आॾो हिनखे कहिड़ी सज़ा ॾियूं, जो हिननि खे ख़बर पवे जेको बादशाह सां धोखो कंदो आहे उनखे कहिड़ी सज़ा मिलंदी आहे। जेको हिकिड़ो वज़ीर वेठो, बादशाह मुंहिंजी सलाह आहे त इनखे अॾीअ ते रखराए गतरा गतरा कराओ, त हीअ दुनिया ॾिसे त जेको बादशाह सां धोखो कंदो आहे त उनजे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा कराया वेंदा आहिनि। अञा उन इहो मशवरो ॾिनो त मजमे मां हिकिड़ो हमराह उथी बीठो, साईं इहो सही थो चवई वज़ीर। बादशाह जो तोखां कंहिं पुछा कई? बाबा वॾे माण्हू जे न अॻियां थिजे न पुठियां, न त तोखां कंहिं पुछा कई सही थो चवे या वेही रहो। वरी ॿिए वज़ीर खां बादशाह पुछा कई, तूं मशवरो ॾे बादशाह, तेल जी तई गरम करा, उन में विझराए सड़ी वञे, दुनिया ॾिसे त बादशाह सां जेको धोखो कंदो आहे इहा सज़ा मिलंदी आहे। वरी उहो उथी बीठो, साईं इहो बि सच थो चवई। बादशाह चयो, मूंखे कावड़ नज़ारा, तोखे खुटी खयूं बि थी हा, वेही रहो, मां तोखां पुछा कयां त पोइ तूं जवाब ॾे न। तुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे जो मां बादशाह जे साम्हूं उथी बि चवे थो सही आहे? वेही रहियो। वरी टे बादशाह वज़ीर खां पुछा कई, टे खां तूं मशवरो ॾे, हिनखे वण सां बधराए कुता बछड़ा, हिनखे कुता चीरनि फाड़नि त ख़बर पवे। वरी उहो उथी बीठो, बादशाह इहो सच थो चवई। बादशाह जो लॻे थो तुंहिंजो अॼु ॾींहुं पूरो आहे।
तुझो टाइम पूरो आ भला तोखे खुटी खई तो को केर थो पुछा करे वेही रहो चौथे वज़ीर खां बादशाह पुछा कई तू मशवरो दे उन मशवरो ॾिनो बादशाह तुंहिंजे खज़ाननि में त का खोटी न आई आ लखे माण्हू तुंहिंजे खज़ाननि मां खाई विया खोटी न आई आ मुंहिंजी दिल थी चवे त तूं हिनखे माफ़ करे छॾ वरी उहो उथी बीठो बादशाह इहो बि सही थो चवे बादशाह जोड़े इनखे हेॾे फेराइजो हाणे हिनखे छॾियो इनखे वठी अचो हाणे सदा इनखे था ॾियो वठी करे जॾहिं स्टेज ते फेराए आया बादशाह जो हिनखे फांसीअ ते चाढ़ियो बादशाह भल अर्ज़ा मुंहिंजो ॿुध पोइ भले फांसी ॾे हर ख्वाब जो ताबीर जीअं थींदो आहे ईअं हर ॻाल्हि जो बि ताबीर थींदो आहे चओ त मां ॿुधायां दिल चवे थी बादशाह चओ त मां ॿुधायां त हर ॻाल्हि जो ताबीर बि थींदो आहे ॿुधा जे तोखे ख़बर आहे जे तोखे वज़ीर सलाह ॾिनी त हिनखे गतरा करा इन इहा सलाह छो ॾिने ख़बर अथई इहो आहे कासाईअ जो पुटु इन जो पीउ सदाई अदीअ ते वेठो गोश्त कटींदो आहे तॾहिं तो इहा सलाह ॾेई त हिनखे टुकड़ा करा ऐं ॿियो जेको चवई थो न तेल गरम कराए तईअ में विझे इहो थी पकोड़ाईअ जो पुटु तॾहिं तो इहा सलाह ॾेई ऐं जेको टियों थो चए कुता बछड़ा इहो थी शिकारीअ जो पुटु पोइ जेको जहिड़ो हूंदो त सलाह ओड़ी जेको चवई थो त तुंहिंजे खज़ाननि में खोटी कोन्हे माफ़ कर बादशाह इहो महबूब जो बचड़ो सैयद थई सैयद जो कमु हूंदो या माफ़ करणु बादशाह इहो सैयद अथई उहो सैयद जेको वज़ीर हो सॼी उमिरि पाण खे बादशाह वटि लिकायईं जंहिं अदब कंदा आहिनि मूंखे ड्यूटी करण ॾिना सॼी उमिरि पाण खे लिकायईं उहो बादशाह चिड़ी पियो त मूंखे ज़ाहिर छो कई बादशाह जे ॾाढो ज़ाहिर छो कई मूंखे ज़ाहिर कयो थी त मां बि तोखे ज़ाहिर थो कयां बादशाह ख्वाजा खिज़री इहो अथई ताॾियां तरह करे सुभान अल्लाह चओ उन सैयद जे सदके बादशाह के ख्वाजा खिज़र जो दीदार बि थियो गरीब जी जान बि छुटी